नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या ख़ातमन नबिय्यीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रोग्राम सलाम रमज़ान साण करे आऊं आहियां नाथख़्वां मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी। असां सां गॾु महिमान आहिनि जनाब डॉक्टर मुफ्ती नजमुद्दीन अशरफ़ी साहब। दोस्तों, अॼु 21 रमज़ान मुबारक जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहं ते हज़रत अली करमुल्लाह वजल करीम जी शहादत थी आहे। उन जे मुतालिक़ मुफ्ती साहब खां कुझु पुछंदासीं। उन खां पहिरियां मनक़बत हज़रत अली करमुल्लाह वजल करीम शामिल कजे थी। कसम खुदा जो हैदर कायनात सॼी जो काबो, घोट अमा ख़ातून जो ऐं हसन हुसैन जो बाबो। अली असांजो असां अलीअ जा हरदम चई हणंदासूं नारे हैदरी, नारे हैदरी हो नारे हैदरी। हड़ई वणन था ही न वणई तो सोच जरा थी सियाणो, जेते जेड़ो नाहे आहे नबीअ मिठे जो न्याणो। हड़ई वणन था ही न वणई थो सोच जरा थी सियाणो, जेते जेड़ो नाहे आहे नबीअ मिठे जो न्याणो। जीअं चेड़ाक चिड़े तीअं बि ही चाह मंझा चवंदा हो नारे हैदरी, नारे हैदरी हो नारे हैदरी। मरहब जेड़े मुनकिर जो जे नाव निशान मिटायो, 500 मण दरवाज़ो हैदर हशमत साण हटायो। मरहब जेड़े मुनकिर जो जे नाव निशान मिटायो, 500 मण दरवाज़ो हैदर हशमत साण हटायो। फातिह ख़ैबर फतेह जे मालिक मुर्शिद खे मञदा हो नारे हैदरी, नारे हैदरी हो नारे हैदरी। मूं भी महेसर दामन पकड़े दरता झोल भरिया हैं, चवन चरियो जे ग़ुलाम नबीअ खे शायद पाण चरिया हैं। मूं भी महेसर दामन पकड़े दरता झोल भरिया हैं, चवन चरियो जे ग़ुलाम नबीअ खे शायद पाण चरिया हैं। कॾहिं न ओखी मंज़िल ते या मेहड़ में मुंझंदा हो नारे हैदरी, नारे हैदरी हो नारे हैदरी। या अली मुश्किल कुशा करमुल्लाह वजल करीम। अस्सलाम वालेकुम मुफ्ती साहब। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। ठीक है मुफ्ती साहब? जी मज़ा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। मुफ्ती साहब, जीअं त अॼु 21 रमज़ान जो मुबारक ॾींहुं आहे, हज़रत अली जी शहादत जो ॾींहुं आहे। सो असांजे व्यूअर्स खे ॿुधाईंदा त हज़रत अली जी शहादत कीअं थी ऐं पाण किथे हुया ऐं पाण कहिड़ो अमल फरमाए रहिया जो उनजी शहादत थी, इहो तफ़सीली असांखे ॿुधाईंदा। जी मज़हर खां ऐं सामाईन ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां। मौलाए काइनात मौला अली मुश्किल कुशा अमीरुल मोमिनीन हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जी सॼी हयाती पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु गुज़री। मदीने वारे घोट सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां घड़ी पल बि पाण जुदा कान थिया। सुभान अल्लाह। हता के जॾहिं संदन जी विलादत बासादत थी, तॾहिं बि पाण एतिरे ताईं अखियूं कोन खोलियाऊं जेतिरे ताईं ॿिन्हिनि जहाननि जे ताजदार जो चेहरो मुबारक साम्हूं कोन आयो। सुभान अल्लाह। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो मुबारक अॻियां आयो, पोइ मौलाए काइनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जन पंहिंजनि अखियुनि मुबारकनि खे खोलियो ऐं उहा पहिरीं ज़ियारत जेका दुनिया जे तख़्ते ते अचण खां बाद हज़रत अली कई आहे, उहा इमामुल अंबिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी संदन अहिड़ो त शान थियो
जो पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे घर में संदन खे परवरिश सुभान अल्लाह, मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर में संदन परवरिश थी ऐं संदन जी तमामु प्यारी न्याणी अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा संदन जे अक़द में आई ऐं उन खां अलावा संदन जा बच्चा इमाम हसन अली मक़ाम ऐं इमाम हुसैन अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हुमा उहे जंहिंसां अल्लाह तबारक व तआला विलायत जो सिलसिलो जारी फरमायो, बल्कि विलायत संदन जे घर में ई अल्लाह तबारक व तआला विलायत छा पर मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा के अल्लाह ताला क़ासिमुल विलायत फरमायो, विलायत खे तक़सीम फरमाइण वारा। हत्ता के जेका उम्मत जी विलायत आहे एतिरे ताईं बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि, मज़रबाऊं सामीन ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त मदीने वारे घोट जे उम्मत जे वलीयनि में त विलायत खे तक़सीम फरमाइण वारा मौला अली आहिनि, पर अॻिलनि उम्मतुनि जे नबियुनि जी उम्मतुनि में बि अगरि विलायत तक़सीम थी आहे त मौला कायनात मौला तक़सीम थी आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फरमायो त ए अली रज़ियल्लाहु ताला अन्हु, तव्हां सां मुहबत न कंदो मगर मोमिन, तव्हां सां बुग़्ज़ न रखंदो मगर मुनाफ़िक़। सही, यानी अव्हां जी जेका मुहबत आहे उहा ईमान जी निशानी आहे। ऐं पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त अली तुंहिंजो ऐं मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जो मिसाल आहे, मगर मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद नबूवत ख़तमु। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बेशुमार मौला कायनात मौला मुश्किल कुशा लाइ जेको आहे ख़ुशख़बरियूं ॾिनियूं, हत्ता के जॾहिं पाण ख़ैबर जे फ़तह वक़्तु मौला कायनात मौला मुश्किल कुशा लाइ पाण इरशाद फरमायो त सुभाणे आउं अहिड़े माण्हू खे झंडो ॾींदुसि जो अल्लाह तबारक व तआला उन सां मुहबत करे थो, उहो ख़ुदा सां मुहबत करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं अल्लाह ताला उन जे हथ ते फ़तह नसीब फरमाए। हिकिड़ी जंग में त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला कायनात मौला मुश्किल कुशा खे मोकिलियो, पाण इरशाद फरमायो ए मुंहिंजा रब मूंखे एतिरे ताईं मौत न ॾिजांइ जेतिरे ते अली जी ज़ियारत वीअर न करे। सुभान अल्लाह। यानी पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बेशुमार मोहब्बत। हिकिड़ी रिवायत में अचे थो मुज़रबा जॾहिं मक्कतुल मुकर्रमा मां हिजरत करे ऐं मदीने तय्यबा मुसलमान आया त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन भाईचारो पैदा फरमायो, भाईचारो क़ाइमु फरमायो मुसलमाननि जे अंसार ऐं मुहाजिरनि जे दरमियान। जेके मके खां हिजरत करे विया उहे मुहाजिर, जेके मदीने वारा माण्हू हुआ उतां जा सहाबा इकराम जिन हिननि जी मदद कई उनखे अंसार जो लक़ब मदीने वारे घोट ॾिनो। त मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इमामुल अंबिया ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन भाईचारो पैदा फरमायो, हर कंहिंखे कंहिं न कंहिंजो भाउ बणायो। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खे कंहिंजो भाउ न बणायो। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन मौला कायनात मौला मुश्किल कुशा खे ॾिसी करे फरमायो या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरत। सुभान अल्लाह। ए अली तूं मूं नबी जो भाउ आहे दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। वाह। त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन बेशुमार मोहब्बत फरमाईंदा अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जन सां। ऐं पाण संदन जी शहादत जो बि संदन जी ज़िंदगीअ में ई पाण इरशाद फरमाए छॾियऊं त अली हिन उम्मत जो इंतिहाई बदबख़्त यानी बदबख़्त तरीन माण्हू जेको आहे न, तव्हांखे जेतिरे ताईं पाण इशारो फरमायूं पंहिंजे सुहारी मुबारक खां ऐं पंहिंजे मथे मुबारक जे दरमियान में इशारो फरमायूं तव्हांखे हिन उम्मत जो बदबख़्त इंसान जेतिरे ताईं हिते वार न कंदो तेतिरे ताईं तव्हांजी जेको हिन दुनिया मां न वेंदो। यानी तव्हांजी शहादत संदन जी शहादत जी ख़बर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾिनी। 40 हिजरी जो टाइम आहे ऐं मस्जिद कूफा आहे ऐं फजर निमाज़ जो वक़्तु आहे। अॻिले बुज़दिल खे बि ख़बर आहे त अली उहो ख़ुदा जो शेर आहे जंहिंसां साम्हूं मुक़ाबिलो नथो करे सघे। सही। हमेशह जेको बुज़दिल हूंदो आहे उहो पुठीअ वार कंदो आहे, बिल्कुलु उहो साम्हूं न बढ़ंदो आहे छो त उनखे हिमत ई न आहे साम्हूं बढ़ण जी। सही। इन करे हू जेको आहे पुठी वारो वार कंदो आहे। त मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जी ख़बर ई हुनखे साईं ईंदा निमाज़ बीहंदा निमाज़ पढ़ाईंदा। जॾहिं निमाज़ जे अंदरि बीहंदा आहिनि त निमाज़ जे अंदरि साईं जी छा कैफ़ियत हूंदी आहे उहा उन्हनि खे ख़बर हुई। बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जॾहिं पाण अची फजर निमाज़ में बीठा त हिकु बदबख़्त इंसान जंहिंखे इब्न मुलजम जे नाले सां चयो वञे थो पियो, उहो अॻी सफ़ जे अंदरि बीठो हो। ज़हर आलूद जेको आहे उन वटि खंजर हो जेको सॼो ज़हर सां भरियलु हो। जीअं ई मौक़े जो फ़ाइदो वरितई ऐं पाण जीअं ई नमाज़ जे अंदरि विया, नमाज़ जे अंदरि आया ऐं नमाज़ शुरू फ़रमायो त हुन फ़ौरन जेको आहे उहो वार कयो
ऐं संदन जी पेशानी मुबारक ते उन खंजर सां चीरींदे ऐं संदन जे जेको आहे मथे मुबारक खे इंतिहाई ज़ख़्मी करे विधाई। इहा 19 रमज़ान मुबारक जो अच्छा 19 रमज़ान मुबारक जो ॾींहुं पाण उन वक़्तु ई इरशाद फरमायूं त हिन खे पकड़ियो, माण्हू हुनखे पकड़े वरितो ऐं पाण इरशाद फरमायूं त जेकॾहिं मां सिहतमंद थी वियुसि त इन जो फ़ैसिलो पाण कंदुसि। सही। पर जेकॾहिं मां शहादत थो हासिलु कयां त पोइ मुंहिंजे क़िसास में हिन खे मारियो वञे। सही। 3 ॾींहंनि खां बाद 21 रमज़ान मुबारक ते मौला काइनात मौला मुश्किल कुशा करम अल्लाह वजहुल करीम जन उन ज़ख़्म में पाण जेको आहे शहादत जो जाम नोश फरमायूं ऐं इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अब्दुल्ला बिन जाफ़र रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पाण संदन खे जेको आहे उहो गुस्ल ॾिनो, कफ़न ॾिनो ऐं उनखां बाद इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन संदन जी नमाज़ जनाज़ा पढ़ाई ऐं पाण 21 रमज़ान मुबारक ते शहादत जो जाम नोश फरमाए। जी सामीन नाज़रीन, अवां ॿुधो त हज़रत अली करमुल्लाह वजह करीम जी शहादत कीअं थी ऐं कहिड़े मलऊन हज़रत अली करमुल्लाह वजह करीम ते वार कयो। सो अवां मुफ़्ती साहिब जी ज़बानी ॿुधो। दुआ आहे अल्लाह पाक खां त अल्लाह पाक हज़रत अली करमुल्लाह वजह करीम जे दर जी असां सभिनी खे हाज़िरी फ़रमाए ऐं असां सभिनी खे हज़रत अली ऐं कुल सहाबा कराम ऐं अहल बैत जी मोहब्बत अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन। पंहिंजे मेज़बान नात ख़्वाह मोहम्मद मज़हर अब्बासी क़ादरी खे ॾींदा इजाज़त। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।